कुल्लुन आमन बिल्लाह, रसूल ईमान आंदो उन ते जेको उन ते अल्लाह जे तरफां नाज़ुल थियो आ। सब खां अव्वल जेको नाज़ुल थियो आ उन ते ईमान आणण वारो रसूल पाण आ। ऐं ईमान वारनि बि उन ॻाल्हि खे सच ऐं हक़ मञो जेको मदीने वारे साईं ते नाज़ुल थियो आ। छा नाज़ुल थियो आ? ॻाल्हायो। क़ुर नाज़ुल थियो आ। उन क़ुर खे सभ खां पहिरीं मञण वारो मदीने वारो साईं पाण आ। पोइ जेकी मोमिन आहिनि उहे इन क़ुर खे मञण वारा आहिनि। कीअं मञनि था? जो उन्हनि सभिनी आमन बिल्लाह, अल्लाह जी ज़ात जे मथो ईमान आंदऊं, व मलाइकतिही, ऐं अल्लाह जे मलाइकनि ते ईमान आंदऊं, व कुतुबिही, ऐं उन जे किताबनि जे मथां ईमान आंदऊं, व रुसुलिही, ऐं अल्लाह जे रसूलनि जे मथां ईमान आंदऊं, ला नुफर्रिकु बैन अहदिम मिन रुसुलिही, ऐं उहे हीअं चवनि था त असां उन्हनि रसूलनि मां ईमान आणण में कंहिं बि हिकिड़े में फ़र्क़ु नथा कयूं। सभिनी ते बिना तफ़रीक़ जे असां सभिनी रसूलनि जे मथां ईमान आंदो। वक़ालू समेना व अताना, ऐं उन्हनि मोमिननि चयो त असां ॿुधोसीं ऐं मञोसीं। ए अल्लाह, तूं असांजी मग़फ़िरत फरमा, तूं असांखे माफ़ कर, ए असांजा पालणहार, तुंहिंजे पासे ई मोटी अचणो आहे। हाणे क़ुर पाक जे इन लफ़्ज़नि जे अंदरि वॾे चिटनि लफ़्ज़नि में अल्लाह तबारक व तआला ईमान जा जुज़ा बयान कया आहिनि त ईमान जो पहिरियों जुज़ो आहे अल्लाह खे मञणु, ॿियो जुज़ो आहे मलाइकनि खे मञणु, टियों आहे किताबनि खे मञणु, चोथों आहे रसूलनि खे मञणु, जेके हिन आयत में अज्ज़ा बयान थिया। ॿी जाइ ते सूरह बकरा जे अंदरि आयत नंबर 177 में रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाए त लैसल बिर्र अन तुवल्लू वुजूहकुम क़िबलल मशरिक़ वल मग़रिब वलाकिन्नल बिर्र मन आमन बिल्लाह वल यौमिल आखिर वल मलाइकति वल किताब वन नबिय्यीन। मशरिक़ जे तरफ़ मुंहुं फेरायो या मग़रिब जे तरफ़, उन में का ख़ैर ख़ूबी ना आहे। असुल ख़ूबी इन ॻाल्हि में आ, असुल नेकी इहा आहे जो तव्हां अल्लाह ते ईमान आणियो। इहा आयत उन वक़्त में नाज़िल थी जॾहिं मुस्लमान मस्जिद अक्सा ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुआ, वरी जॾहिं बैतुल्लाह शरीफ़ ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़णु लॻा त उन ते कनि एतिराज़ कयो त कॾहिं मुस्लमान हेॾे मुंहुं करे नमाज़ पढ़नि था, कॾहिं हेॾे मुंहुं करे नमाज़ पढ़नि था। इहो छा आहे? रब्बुल आलमीन जल्ल शानो फरमाए त तव्हांजो मुंहुं मशरिक़ ॾे हुजे या मग़रिब ॾे, इन में का ख़ूबी न आहे। असुल ख़ूबी त हिन ॻाल्हि में आहे त तव्हां अल्लाह खे मञो, क़यामत जे ॾिहाड़े खे मञो, मलाइकनि खे मञो, किताबनि खे मञो ऐं रसूलनि नबीयनि खे मञो। क़ुर शरीफ़ जे नस्म जा इहे अज्ज़ाए ईमान बयान थी रहिया आहिनि। इन्हनि शयुनि जो मञणु ईमान आहे, ऐं जेको बि इन्हनि शयुनि खे न मञे उनखे मोमिन न सॾिबो। कल्ह